असी पंहिंजे प्रीवियस गुज़रियल लेक्चर में इहो पढ़ियोसीं त दिलि आहे छा, दिलि जो कमु छा आहे, घणनि ख़ाननि ते मुश्तमिल आहे ऐं असां चयोसीं त ॿ भाङा थियनि था, हिकिड़ो साॼो ॿियो खाॿो। हाणे असां इहो ॾिसूं त हिन रत जे दौरे जे सिरिश्ते में दिलि सां गॾोगॾु रत बि जेको आहे सो अहम हिसो आहे। कुझु शयूं आहिनि जेके पढ़णियूं आहिनि पाण खे। सभ खां पहिरीं त रत छा आहे। व्हाट इज़ ब्लड। रत हिकु क़िस्म जो पाणियाठ आहे जेको सेलनि जो ठहियलु आहे। उन सां गॾोगॾु केतिरा ई कीमियाई मादा पाणी, खाधो, फूड ऐं गैसूं जहिड़ो कि ऑक्सीजन, कार्बन डाइऑक्साइड पिण रत में मिलनि थियूं। छाकाणि त असांजे रत जे दौरे जे सिरिश्तनि में जेके असां शरियान, नसूं या वार नलियूं कैपिलरीज़ पढ़ी आया आहियूं, ही शरियान आहे। हिन शरियान में कंहिंजो वहकिरो आहे? रत जो वहकिरो आहे। छाकाणि त असां पढ़ी आया आहियूं त दिलि जो कमु आहे रत खे पंप करणु। हाणे उहा रत पंप थियण खां बाद में केॾांहुं थी वञे, उहा हिननि शरियान, वार नलियूं कैपिलरीज़ ऐं नसूं वेन्स जे अंदरां मूव कंदी आहे, ट्रेवल कंदी आहे। यानी ही मिसाल जे तौर ते शरियान आहे, हिन जे अंदरि रत। गॾोगॾु असांखे हिकिड़ी ॿी शइ बि ॼाणणु घुरिजे त रत जो दबाव छा आहे। ब्लड प्रेशर तव्हां ॿुधो हूंदो। जंहिंखे शॉर्ट फॉर्म में अॼुकल्ह या अमूमन बीपी चइजे थो। हाणे इहो असांजे मुआशिरे में तमामु घणो थींदड़ मसइलो आहे। रत जो दबाव छा आहे। रत जो दबाव ही शरियाननि जूं भितूं आहिनि, वाल्स आहिनि। ही हिननि जूं वाल्स आहिनि। रत जो दबाव छा आहे? उहो दबाव जेको इन्हनि रत जे नलियुनि ते रत जो हूंदो आहे। कहिड़ो दबाव? रत जो दबाव जेको ही रत जूं नलियूं आहिनि, इन्हनि जे इन्हनि भितनि ते जेको रत जो प्रेशर आहे, उनखे पाण रत जो दबाव चऊं था। रत जो दबाव छो थो पैदा थिए? छाकाणि त दिलि असांजी हिन रत खे पंप करे पई, मोकिले पई हिकिड़े प्रेशर सां। हाणे असां वटि ॾिसूं त दिलि कहिड़े नमूने सां रत खे पंप करे पई ऐं जिस्म में ॿिनि क़िस्मनि जो उमूमन रत ॾिठो वियो आहे। हिकिड़ो ऑक्सीजनेटेड, यानी ऑक्सीजन सां भरियल। ॿियो डी ऑक्सीजनेटेड, जेको यानी कार्बन डाइऑक्साइड सां भरियल। असांखे ख़बर आहे त ऑक्सीजनेटेड ब्लड यानी ऑक्सीजन सां भरियल रत आर्टरीज़ में हूंदो आहे, शरियाननि में हूंदो आहे।
डीऑक्सीजनेटेड ब्लड कार्बन डाइऑक्साइड सां भरियल रत इहो नसुनि में हूंदो आहे, लेकिन डीऑक्सीजनेटेड ब्लड ऐं ऑक्सीजनेटेड ब्लड सभिनी नसुनि आर्टरीज़ में साॻियो न आहे। दिलि जे दौरान दिलि खे पढ़ण महिल असांखे इहो ॾिठो वियो आहे त जेका पल्मनरी आर्टरी आहे, दिलि मां निकिरंदड़ हिकिड़ी पल्मनरी आर्टरी आहे, उहा डीऑक्सीजनेटेड ब्लड खणी थी वञे, जॾहिं त अहिड़े नमूने सां वरी पल्मनरी वेन जेका आहे उहा ऑक्सीजनेटेड ब्लड खणी ईंदी आहे। वधीक असां डायग्रामिकली तस्वीरी सूरत में ॾिसूं था दिलि में रत जो वहिकिरो। दिल जा 4 खाना थियनि था। असां अॻु में बि ॾिठोसीं त ही जेके ही ऑर्ट्रावा प्यारा बारो ही हिस्सो राइट आहे, राइट ऐं हिन पासे असां वटि लेफ्ट खाना असां पढ़ियासीं त असां वटि दिलि जा 4 खाना थियनि था। एट्रियम, हिन पासे वेंट्रिकल, साॻी तरीक़े सां एट्रियम ऐं वेंट्रिकल। हिते असां वटि साॼो पासो आहे, ही असां वटि यानी ॿ असांजा खाना साॼे पासे में अचनि था, 2 खाना ही वरी असांजे खाॿे पासे में अचनि था। हाणे राइट एट्रियम, राइट वेंट्रिकल, लेफ्ट एट्रियम एंड लेफ्ट वेंट्रिकल। ऐं ही असांखे ख़बर आहे, अॻु में पढ़ी चुका आहियूं त सुपीरियर वेन केवा आहे, अहिड़े तरीक़े सां ही वरी इंफीरियर आहे। हाणे हिते कुझु शयूं यादि रखण जहिड़ियूं आहिनि। उहे कहिड़ियूं आहिनि त दिलि जे साॼे पासे में हमेशह डीऑक्सीजनेटेड ब्लड ईंदो आहे, यानी कार्बन डाइऑक्साइड सां भरियल रत हिन साॼे पासे में ईंदो आहे, खाॿे पासे में वरी ऑक्सीजन सां भरियल रत ईंदो आहे। सभ खां पहिरीं असांजे जिस्म में डीऑक्सीजनेटेड ब्लड कार्बन डाइऑक्साइड वारो रत जिस्म जे मथे हिसे मां सुपीरियर वेना केवा मां ईंदो। उन खां पोइ उहो राइट एट्रियम में दाख़िल थींदो। राइट एट्रियम खां पोइ
राइट वेंट्रिकल में उहो वेंदो। ही जेका शक्ल तव्हां ॾिसो पिया इहा छा आहे, ट्राई कैस्पिड वाल, यानी ट्राई कैस्पिड वेल्व। ही वेल्व जेके आहिनि इहे रत जे वापसि अचण खां रत खे रोकनि था पिया। हिकिड़े चकर रत हेठि हलियो वियो त वापसि राइट आर्ट्रियम या हितां लेफ्ट आर्ट्रियम मां रत हेठि वञे त वापसि जीअं न मोटे, इहे वेल्व हिकिड़े क़िस्म जी रुकावटूं आहिनि। हाणे ही रत राइट वेंट्रिकल खां पोइ मथे हेॾे वेंदो, हिन पासे वेंदो। हिन जो नालो आहे पल्मनरी आर्टरी। इहो कार्बन डाइऑक्साइड सां भरियल रत हितां आयो सुपीरियर वेना केवा मां राइट आर्ट्रियम, राइट वेंट्रिकल खां पोइ ही हिते हिकिड़ो पल्मनरी वेल्व पिणु हूंदो आहे। उनखे पार कंदो, पल्मनरी आर्टरी जे थ्रू वेंदो काॾे, फिफड़नि ॾे। फिफड़नि जे लाइ ओॾां छो वेंदो त जीअं कार्बन डाइऑक्साइड जिस्म मां ॿाहिरि रत मां निकिरी वञे ऐं ऑक्सीजन वारो रत वापसि अचे। हाणे जॾहिं वरी फिफड़नि मां रत ईंदो आहे त उहो ही पल्मनरी वेन आहे। फिफड़नि मां वरी ऑक्सीजन सां भरियल रत या साफ़ रत असां चऊंसि उहो ईंदो आहे, पल्मनरी वेन जे ज़रिए ईंदो। सभ खां पहिरीं लेफ्ट आर्ट्रियम में दाख़िल थींदो, उनखां पोइ हेठि लेफ्ट वेंट्रिकल जे तरफ़ वेंदो ऐं ही जेका तव्हांखे शक्ल नज़र अची रही आहे इहो कहिड़ो वेल्व आहे, इहो वरी माइट्रल वेल्व आहे। हाणे इहो ऑक्सीजन सां भरियल रत वरी हितां हेॾे वेंदो। इन खां पोइ हिते ॿियो पिणु हिकिड़ो वेल्व आहे जंहिंखे असां चऊं ऑल्ट्रा वाल। इहो रत ऑल्ट्रा जे वेल्व खां थींदो, ही ऑल्ट्रा एॾां हलियो वेंदो त जेके ही तव्हांखे शक्लियूं नज़र अचनि पियूं, इतां इहो रत पूरे जिस्म में असांजे जिस्म जे हर हिकु सेलनि ताईं उज़वनि ताईं इन्हनि ऑल्ट्रा मां निकिरंदड़ शरियाननि जे ज़रिए जिस्म जे हर हिकु हिसे ताईं इहो रत पहुचंदो। रत जो ऑक्सीजनेटेड रत फिफड़नि खां, पल्मनरी वेन खां, लेफ्ट आर्ट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल खां पोइ ऑल्ट्रा जे थ्रू पूरे जिस्म मां। ईअं ई वरी पूरे जिस्म मां कार्बन डाइऑक्साइड वारो रत जिस्म जे मथे हिसे मां उहो हूंदो त सुपीरियर वेन केवा जे थ्रू, हेठां इंफीरियर वेन केवा जे थ्रू उहे ईंदा राइट आर्ट्रियम। उनखां पोइ ही ट्राई कैस्पिड वाल्व खे पार करे राइट वेंट्रिकल, उनखां पोइ पल्मनरी वेल्व खे क्रॉस करे पल्मनरी आर्टरी जे थ्रू फिफड़नि ॾे उहो कार्बन डाइऑक्साइड रत वेंदो त जीअं उन जी सफ़ाई थी सघे, ऑक्सीजन वारो रत अचे। हाणे सॼे जिस्म में अहिड़े नमूने सां रत असांजो साफ़ बि थींदो ऐं जिस्म जे सेलनि ताईं पहुचंदो। हिकिड़ो ॿियो सुवाल त दिलि जो इहो जेको कमु असां ॾिठोसीं त इहो जिस्म जे ॿियनि हिसनि लाइ रत पहुचाइणु आहे, त पोइ दिलि खे रत केरु थो ॾिए, दिलि जा सेल कीअं ज़िंदा था रहनि। इन ई ऑल्ट्रा मां हिकिड़ी कॉर्नरी आर्टरी हूंदी आहे, उहा वरी छा कंदी आहे, उहा आर्टरी कॉर्नरी आर्टरी दिलि जे पठनि खे रत पहुचाईंदी आहे त जीअं दिलि जा सेल या दिलि जा मसल्स पठा सही नमूने सां कमु करे सघनि। त प्यारा ॿारो, असांजी जिस्म में रत जो वहकिरो हिन दिलि मां
अहिड़े नमूने थिए पियो। प्यारा भरो ॿी हिकिड़ी नोट करण जहिड़ी ॻाल्हि त असां शुरूअ में आर्टरी शरियान खे ईअं पढ़ियोसीं त उहा दिलि मां रत ऑक्सीजनेटेड रत खणी थी वञे पूरे जिस्म में, यानी ही असां वटि आर्टरीज़ आहे, उहो ऑक्सीजन वारो रत खणंदियूं आहिनि, जॾहिं त वेन्स वरी असां वटि उहो डीऑक्सीजनेटेड यानी कार्बन डाइऑक्साइड वारो रत खणियूं पूरे जिस्म मां दिलि ॾे अचनि थियूं। लेकिन अगरि पल्मनरी जी ॻाल्हि कयूं, लफ़्ज़ पल्मनरी अची वियो त यानी फिफड़नि जे मुतालिक़, अगरि पल्मनरी आर्टरी आहे उहो उबतड़ कमु कंदी, उहो छा कंदी, कार्बन डाइऑक्साइड वारो रत दिलि खां खणी फिफड़नि ॾे वेंदी त सफ़ाई लाइ। अहिड़े नमूने सां पल्मनरी वेन वरी जेको आहे सो उहो इन वेन आम वेन्स आम नसुनि खां उबतड़ कमु कंदी, उहा वरी ऑक्सीजनेटेड ऑक्सीजन सां भरियल रत खे फिफड़नि खां खणी दिलि ॾे ईंदी। त ॾिसो हू आर्टरीज़ जो कमु वेन्स जो कमु मुख़्तलिफ़ आहे, लेकिन अगरि पल्मनरी फिफड़नि जे मुतालिक़ इहे आर्टरीज़ वेन अचे थी त उन्हनि जो कमु वरी उन्हनि खां उबतड़ आहे। त अहिड़े नमूने सां असांजो ही वीडियो लेक्चर हिते पूरो थो थिए। पाण मिलंदासीं ईंदड़ हफ़्ते। ख़ुदा हाफ़िज़।